एक मंत्र जहिड़ो वातावरण, एक पवित्र माहौल पैदा थी वेंदो आहे। ईअं महसूस थींदो आहे ॼणो आसपास जी हर चीज़ उन जे आवाज़ सां आवाज़ मिलाए रही आहे। संगीत जे अहिड़ियुनि लहरुनि ऐं मौजनि में हवाऊं बि झूमण लॻंदियूं आहिनि। अखियुनि में अखीचार दृश्य पिया पसंदि आहिनि। किथे कृष्ण जी बंसीअ ते गोपियूं नृत्य कंदियूं नज़र ईंदियूं त किथे ब्रह जी माई मीरा जी सदा पई गूंजंदी आहे। सिंधी संस्कृतीअ में नृत्य ऐं संगीत गॾिजी भगत जे माध्यम सां हज़ारनि जे अंबोह खे पाण ॾांहुं छिके रखण जी कुवत रखे थो। ऐं सिंधी सकाफ़त में इन भगत जो सरवान आहे भगत